अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रिस बालाजी खान हाणे शेरदिल खे माराए छॾींदो। छा शेरदिल हाणे रिस बालाजी खान मथां हमलो कंदो। छा मल्हार हाणे पंहिंजी शादी जी तैयारी कंदो। छा वरियल खान हाणे शेरदिल सां हथ मिलाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवाज़ महिनत न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रिस बालाजी खान जो जेको आहे पूरी ज़ोर हूंदो ऐं हू पुलिस खे बि चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं सभ खां पहिरियां इन शेरदिल खे घुमाए रख। अगर जेकर तूं शेरदिल खे घुमाइण में कामयाब थी वियो त पोइ मां तुंहिंजे मथां लख घोरे छॾींदुसि, तुंहिंजे मथां लख ई कुर्बान करे छॾींदुसि। पुलिस चवंदो त हा रिस बालाजी खान हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां तोखे इन शेरदिल खे घुमाए ॾींदुसि। मां बि ॾिसां त शेरदिल केरु थींदो आहे जो तव्हांजे मथां हमलो करण वारो ऐं तव्हांखे नुक़सान ॾियण वारो। हाणे तव्हां घबराइजो न ही तव्हां परेशान थीजो, बस हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां इन खे घुमाए छॾींदुसि, ॼण हो ई कोन। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं शेरदिल जेको आहे पाण में प्लानिंग ठाहे इन रिस बालाजी खान मथां हमलो करे रिस बालाजी खान जो ढींगो ढरी करे इन हाकिम खान खे पूरो करे ईंदा। मतलब त हाकिम खान खे मारे रिस बालाजी खान जे मुंह में मिटी उछलाए ईंदा। पोइ रिस बालाजी खान जॾहिं उन जो लाश ॾिसंदो त उन जा होश खता थी वेंदा ऐं पोइ मल्हार ऐं शेरदिल सां जंग कंदो। पोइ पापनगर ड्रामो अॻिते वधंदो ईंदो ऐं मज़ो बि कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे पंहिंजे पीउ माउ खे चवंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां हर हाल में वञी इन मिठल खान खां मोकल वठी अचो त जीअं मां भत करे सघां। ईअं न थियो त मतां रिस बालाजी खान इन राबिल खे को नुक़सान पहुचाए ऐं उन जे मथां हथ खणे। उन जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार करे ऐं तव्हां मूंखे मोकल वठी ॾियो भत जो, जीअं मां शादी करे सघां ऐं भत बि करे सघां, मतलब त रिस बालाजी खान खे बाहियूं बि ॾेई सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे तमामु जल्द शेरदिल सां हथ मिलाए ऐं पोइ इन पाण में गॾु थी करे इन रिस बालाजी खान खे टांडा ॾींदा ऐं पोइ रिस बालाजी खान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदा जीअं आईंदा हू ग़रीब मथां ज़ुल्म न करे सघे, ना ही को ॿिए खे नुक़सान पहुचाए सघे। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, असांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।